सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तेजी करे असा जीवन में जड़े कैसा हलूं तो सचे साईं जे नाल ते हमेशा परोपकार सोचे करे करूं, एहसान सोचे करे ॻाल्हियूं असांखे हलंदा ॿिन्ही रूपनि में, लेकिन परोपकार मालिक जे नाले ते थींदो आहे जेको असांखे सदाई उनजी रहमत सां भरींदो आहे। छाकाणि जेको कंदासीं उनजे लाइ हलंदो। इन करे सचे साईं जे जीवन खे ॾिसंदासीं उनजे नाले ते हमेशा परोपकार जो नालो पोयो ईंदो आहे। सचो साईं सतराम परोपकारी। छाकाणि उन कंहिं ते अहसान कयो ई न। इन करे उनजे साम्हूं वेंदा आहियूं, अहसान त मां ॾींदा आहियूं। कहिड़े ॾींहुं असां चयोसीं तूं जेको अहसान कयो मौक़ो आयो तो त लाहींदासीं, असीं तूं आशीष खे तुंहिंजी आशीर्वाद सदाई बनी रहे, मुंहिंजी रहमत बनी रहे, बसि कुझु बि न खपे। लेकिन संसार में एहसान जो नालो छाकाणि तो कोई तकलीफ़ ॿुधी या ॾिसी उहो त ईअं ई हली छॾींदा आहिनि। कोई तकलीफ़ वारायो त साईं मूंखे 30 जो बुखार आहे, वरी वरी ईंदो आहे, माखो बर्दाश्त न आहे थींदो, तो माखो वठियो साईं ॾिसंदी तोखे बर्दाश्त न आहे, माखे ॾेई छॾ, माखे बुखार ईंदो, तोखे कुझु बि न थींदो। चयोसीं तव्हां कयो तूं चयो न माखो वठियो करे वठी छॾियो, मां त कहिड़ो फ़र्क़ु हूंदो, जेकॾहिं हूंदो बुखार छा कंदो माखे। जेकॾहिं वो बदीन जा ब्राह्मण आया तो जीअं राड़की साहब आया, उनखे जो साईं ने ठुल वयल, वो जे ठुल पहुता तो साईं जन ठुल खां उन रवानो थियनि पिया टांगे ते। ओॾी महिल सॼी संगत मोकिलाए पई टांगे ते, आसन विछाए हलो, अञा साईं जन मथे चढ़िया बि कोन, हे सभिनी जा मोकिलाइनि पिया बीठा। तो ॿई आया ब्राह्मण, चई असां आया आहियूं असांजे घर में विहांउ न्याणियुनि जो, इन खे असांजी कुझु मदद कयो। सॼो थी आहे राड़की साहब हलंदा आहियूं ॾिसंदा आहियूं, चवंदा साईं असां आहियूं सफ़ेद पोश, कंहिंखे पतो पवंदो असांजी गिला थींदी, तंहिंजे करे असांजी मदद बि हाणे खपे, वञिणो बि हाणे आहे, को ॾिसे बि न, तंहिंजे करे असांखे खपेनि बि 300। हाणे अॼु को 150 साल अॻु 300 रुपया उन्हनि खे खपनि, जॾहिं रुपयो बि मुश्किल सां हूंदो। साईं राड़की साहब हली करे तव्हांखे ॾिसंदा आहियूं, चवंदासीं हाणे मूंखे ॾियो, जेको बि आहे हिते तय करो। साईं ठीकु आहे। पोइ शेवादारी बीठो, शेवादारी को आसन जी कुंठ मथे करे सो गोथरी पई थी खड़ी वठ। हाणे हूं चयो हाणे आसन विछायो, मां आहे साईं जन ते आया ई कोन्हे, बीठा बि सभु हिते हूं, गोथरी काॾो आई। तो जीअं कुंठ मथे कई तो गोथरी पई पई सॼी, हुन जीअं खणी करे ॾिनी, चयोसीं हाणे गोथरी आई पर असांखे 300 पूरा खपंदा आहिनि, इन करे घटि वधि हुजनि असांखे पोइ वरी ॾुखियाई थींदी, असां ॻणे वठूं। जॾहिं हुन ॻणिया उहे था 500, त चयोसीं असांखे 300 खपंदा आहिनि। साईं जो मां इन करे चयो न भई 300 त न्याणी जे कारज में कमाइणो, जेके 200 ॿिया आहिनि न उहे पंहिंजे ॿारनि खे कारोबार कमु वग़ैरह कराए ॾियो, त अॼु तव्हां घुरिया ॾींहुं छो कंहिंजे हथु फैलायो। इन करे ॿियनि सभनि में तव्हां वरी बिज़नेस करायो, कारोबार करायो, त जीअं वरी कॾहिं घुरणो ई न पवे, त सदा ई हरिया भरिया रहियो, कुझु ऐं कुझु आहे। त उन सचे साईं असांखे सम्झायो, जॾहिं बि असांखे मालिक वधाए वसाए ख़ुशी ख़ुशहाली करे कोई बि पावर ॾे, पावर केतिरनि क़िस्म जा थींदा आहिनि, पैसे जो थींदो आहे, इन्फ्लुएंस जो थींदो आहे, ताक़त जो थींदो आहे, कंहिंखे चवण सां कमु करण जो थींदो आहे, अकुल जो थींदो आहे, ॿुधी जो थींदो आहे, अलाए केतिरे क़िस्म जा पावर हूंदा आहिनि। कंहिंजे सिर्फ़ु नियापे सां कमु थींदो आहे, उहो पावर थींदो आहे, कंहिंजे वञण सां थींदो आहे। भई जॾहिं बि मालिक कंहिं बि नमूने तव्हांखे वधाए, त पोइ जेतिरो थिए उन पावर जो सही इस्तेमालु कयो, जीअं असां ॿिए खे सुख ॾेई सघूं। पूरी प्रकृति खे जेको ई पावर आहे, पूरी प्रकृति पंहिंजो पावर ॾींदी आहे, तॾहिं सॼो संसार बणिबो आहे। कोई हिकिड़ी रोके छॾे असां छा कंदासीं? सिज पंहिंजो पावर रोके, चंड पंहिंजो पावर रोके, छड़ो हिकिड़ो रोके कुझु बि न थींदो। पाणी पंहिंजो पावर रोके कुझु बि न थींदो, धरती पंहिंजो पावर रोके कुझु बि न थींदो।
हवा पंहिंजो पावर रोके कुछ भी न थींदो, अन्न पंहिंजो पावर रोके कुछ भी न थींदो, इंसान पंहिंजो पावर रोके कुछ भी न थींदो। तो जेको भी मालिक असांखे पावर ॾे असां उनजो सदुपयोग कयूं, सही इस्तेमालु कयूं। जॾहिं त असां प्रकृति सॼी मिलंदी आहे तॾहिं त असां हली सघंदा आहियूं। जॾहिं असांजी हिकु रोटी लाइ सॼी प्रकृति गॾु थींदी आहे, असां कंहिं हिक सां थोरो हलियासीं असां पंहिंजो पाण खे लाइ केॾो अहंकार में भरींदा आहियूं, केतिरो तकबर में भरींदा आहियूं, अलाए छा छा सम्झंदा आहियूं। तंहिंजे करे इहा चीज़ असांखे यादि ॾियारींदा, जॾहिं बि असांखे कुझु थिए त असां सां प्यार मोहबत सां हलूं, कॾहिं कॾहिं अहसान रखण जी बि कोशिशि न करूं, अहसान खणण जी बि कोशिशि न करूं। अहसान रखंदासीं टेंशन तनाव पैदा थींदो, असां उन मालिक जे नाले ते चङा थी करे हलूं, इंसान थी करे हलूं। ऐं अहसान खणूं जॾहिं कोई असांखे अहसान करे बि सही त पोइ उनजा शुक्रगुज़ार हूं, शाबस त असां सां हलियो। असां पंहिंजे अहंकार जे लाइ साम्हूं वारे खे पिटे करे पूरो न करूं। नीयत असांजी चङी हुजणु खपे, उहा ख़राबु न हुजणु खपे, मां जो अहसान लाहियां, अहसान लाहिण जी सोच न हुजणु खपे। तंहिंजे करे जीवन खे ॻाल्हि उहा साॻी आहे, पर अहसान जे बदिले असां थोरो परोपकार तरफ़ मोड़ियूं, थोरो असां लफ़्ज़नि खे मोड़ींदासीं, ॻाल्हि उहा साॻी हूंदी, लेकिन हिकिड़ा लफ़्ज़ असांखे हमेशह जे लाइ सुख सुकून शांती ॾींदा, जेको असांखे हिते बि जीवन में सदाई सुखियो रखंदा ऐं अॻिते बि मालिक जी रहमत में सदाई हरियो भरियो बनाए करे रखंदा, सदाई सुखी रहंदा, सदाई सुखी रहंदा। ऐं जेकॾहिं ॿियनि लफ़्ज़नि खे वठंदासीं, हिते बि टेंशन ऐं तनाव ॾींदा, वरी उनजे नाले ते जेको गिला जा घांगा बनंदासीं, जेके पाप कंदासीं, अॻिते बि ॾुखियो कंदा। सिर्फ़ु थोरो सो लफ़्ज़नि जो फेर आहे, नज़र बि साॻी आहे, निज़ारो बि साॻियो आहे, सिर्फ़ु थोरो सो नज़रिए खे बदिलाइणो आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। हल्को मोड़ असांजो जीवन बनाए छॾींदो आहे। सो जॾहिं असां सच साईं जी रहमत में ईंदा आहियूं, असांखे बसि उनजी रहमत जो थोरो हल्को मोड़ मिलंदो आहे, असांजी ज़िंदगी में जो इंसान में जो महान बणिजी वेंदा आहियूं, असांजी ज़िंदगी ठही वेंदी।